नौरद पुट नौरद सीता जो आयो था खुदा जे वास्ते मूंखे अकेलो छॾियो। तोखे अकेलो छॾे ॾियां? तोखे पुट तोखे मां अकेलो कीअं छॾे ॾियां? नाया मां तव्हांजो पुटु, तव्हांजे लाइ रिश्ता नाता तव्हांजी माल मिल्कियती आहे, ॿियो कुझु बि न आहे बाबा साईं। न पुट न, अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर। ही जेको कुझु मूं कयो तुंहिंजे करे ई त कई। बरहा उन ते मूंखे अफ़सोस आहे। जेकॾहिं इहे लफ़्ज़ तव्हां उन्हनि जे लाइ उते हली ॻाल्हायो त बहितर थींदो बाबा साईं। तुंहिंजो मतिलबु छा आहे? मतिलबु त तव्हां उन न हली उन्हनि खां माफ़ी जी तलब कयो। न, मां ईअं करे नथो सघां। सरफराज़ खान मरी त सघे थो, पर पंहिंजी ज़िंदगीअ में कंहिंजी बॻिया झुकंदो कोन। न, मां ईअं कॾहिं कोन कंदुसि। बाबा साईं जेकॾहिं तव्हां पंहिंजी पुट जी ज़िंदगी चाहियो था त तव्हांखे ईअं करिणो ई पवंदो, न त अदा यूसुफ जी भाऊ हुकुम। शायदि तव्हां मूंखे सुञातो कोन। मुंहिंजी यादाश्त एतिरी कमज़ोर आहे त कोन, पर पोइ बि मूंखे यादि कुझु कोन थो अचे। मां सलीम आहियां, नवाज़ जो दोस्त। नवाज़ सां गॾु कई भेरा तव्हां सां मुलाक़ात थियल आहे। हा यार, पर नवाज़ जो नालो वठण सां ई दर्द जा ककर भरिजी आहे, छो त नवाज़ माण्हू अहिड़ो, हुनजी यादि कॾहिं बि कोन विसरंदी। नवाज़ जी यादि? अदा नवाज़ खे छा थियो आहे? नवाज़ जी ज़िंदगीअ जे दास्तान जा हुननि ज़ालिमनि पन्ना फाड़े टुकड़ा टुकड़ा करे उछलाए छॾिया। छा मतिलबु अदा? मतिलबु इहो आहे जो नवाज़ हिन समाज जे रीतुनि रस्मुनि जो खाज बणिजी वियो। मतिलबु त नवाज़? हा मुंहिंजा भाउ, नवाज़ हाणे हिन दुनिया में नाहे रहियो। इहो सभु कुझु कंहिं कयो ऐं कीअं थियो अदा? ॿुधो अथमि त दम ॾियण खां अवल नवाज़ एएसपी सनम जे अॻियां कातलनि खे चिट्टो करे वियो। एएसपी सनम? आओ भाऊ, काल मास्तरियाणी न हाणे इम्तिहान पास करे ऑफिसियाणी थी वई आहे। ड्रामा सीरियल चंड ग्रहण तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।